Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सिंध में पुलिस का वधीक धाड़ेल सरगर्म थी विया। घोटकी भरिसां हथियारबंद हताई डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा चनो के अगवा करे पिया। वारिस हथियारबंदनि जा पेरा खणी कच्चे तरफ़ रवाना। कंदकोट में 2 ॼणनि खे अगवा करण जी कोशिश नाकाम। हथियारबंद जुमो जाफ़री समेत 2 ॼणनि खे अगवा करे कच्चे ॾांहुं मञी रहिया हुआ त पुलिस कार्रवाई करे खेनि छॾाए वरितो। गौसपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थियल 5 ॼणनि जी बाज़ियाबी पुलिस लाइ चैलेंज बणियल। वारसन एसएसपी कश्मीर की खातरी बाद अॼु ॾिठल धरणो मुलतवी करे छॾियो। पुलिस के 2 ॾींहनि जी मोहलत। सकरनि लॻ धाड़ेलनि हथां मुबैना तौर अगवा थियल ॿाहिरि कोड़ल ऐं फारूक सुहाग बाज़ियाब। पुलिस दावा कई आहे त हथियारबंद पुलिस जी नाकाबंदी सबबि मुख़फ़िन खे छॾे विया। बावड़ो भरिसां 1 महीनो अॻु अगवा थियल 3 ॼणा अल्लाह रखियो सोलंकी, अज़ीम सोलंकी ऐं अब्दुल रशीद मलिक बाज़ियाब थी घर पहुची विया। नौजवाननि जो चवणु आहे त वारिस कच्चे में पाक किताब खणी आया, जंहिं ते खेनि हथियारबंदनि छॾे ॾिनो। सहाफ़ी मतियुल्ला जे अगवा वारो वाक़ियो इस्लामाबाद पुलिस लाइ तेज़ केस करार। इस्लामाबाद हाई कोर्ट मतियुल्ला जान जी बाज़ियाब थियल बाज़ नस अगवा ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त सुकलाए छॾी। चीफ जस्टिस अतर मिनुल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इहा अलार्मिंग सूरत-हाल आहे ऐं इन खे बर्दाश्त नथो करे सघिजे। जंहिं बि अहिड़ो अमल कयो आहे उहो ॿियनि खे ॾियारणु चाहे थो। कंहिं में एॾी हिमत आहे जो पुलिस जे वर्दियुनि में अगवा वारो कमु कयो। सहाफ़ी जे अगवा में इस्तेमालु थियल गाॾियुनि मथां पुलिस लाइट्स लॻल हुयूं। सहाफ़ी ख़िलाफ़ कंहिं बि ॾोह ते दहशतगर्दी जा कलम लॻंदा आहिनि। पुलिस सहाफ़ी जे अगवा केस में दहशतगर्दी जा कलम शामिल छो न कया। ॿुधणी दौरान PFU जे अॻवाननि चयो त अदालत वक़्त ते नोटिस न वठी हा त अॼु सहाफ़ी रस्तनि ते वेठा हुजनि हा। चीफ जस्टिस अतर मिनुल्ला चयो त CCTV फुटेजिस में पुलिस जी वर्दी खे ॾिसी सघिजे थो। हीउ वाक़ियो पुलिस लाइ टेस्ट केस आहे। सुप्रीम कोर्ट यूट्यूब ते एतिराज़ जोगे मवाद जो नोटिस वठी छॾियो। फ़िरक़े वाराणे ॾोह में मुलविस जवाबदार शौकत अली जी ज़मानत वारे केस में रिमार्क्स ॾींदे जस्टिस काज़ी अमीन चयो त असांखे इज़हार जी आज़ादी सां को मसइलो नाहे। अवाम जे पैसे में पघार मिले थी। असांजी कारकर्दगी ऐं फ़ैसिलनि ते ॻाल्हाइण जो अवाम खे हक़ आहे। छा FIA ऐं PTA ॾिठो आहे त यूट्यूब ते छा थी रहियो आहे। यूट्यूब सूधो सोशल मीडिया ते असांजे ख़ानदाननि खे बि बख़्श नथो कयो वञे। यूट्यूब ते को चाचो त को मामो बणिजी वेही रहियो आहे। जजिस खे शर्मसार कयो वेंदो आहे। अदालत घरू खाते ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया। मुल्क में कोरोना वायरस सबबि 5,677 माण्हू हयातियूं विञाए चुका। मुतासिरनि जो अंग 2,67,427 थी वियो। सिंध में मुतासिरनि जो अंग 1,14,104, पंजाब में 90,816, KPK में 32,523, बलोचिस्तान में 11,469, इस्लामाबाद में 14,701 थी वियो। सिंध में कोरोना जे मक़ामी मुंतकिलीन जा केस साम्हूं अचण जो सिलसिलो जारी। भान सईदाबाद जे ॻोठ वाहड़ जो रहवासी 56 वरनि जो ग़ुलाम क़ादिर अहमद कोरोना विघे सेमन अस्पताल में फौत। जाम नवाज़ अली भरिसां बिरानी टाउन कमेटी जे चइनि मुलाज़िमनि खे कोरोना वायरस जी तस्दीक। सिंझोरो में कोरोना जा वधीक 4 केस साम्हूं अची विया। मुतासिरनि जो अंग 144 थी वियो। सेवण में कोरोना जा वधीक 2 केस आहिनि। मुतासिरनि जो अंग 397 थी वियो। मुरीदाबाद से कत्ल ते थियल नुक़सान जो अज़ालो त नथो थी सघे पर ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। एंकर पर्सन मुरीदाबाद कत्ल केस जे मुख्य जवाबदार आतिफ़ ज़मान तरफ़ां ठाह जूं कोशिशूं तेज़। जवाबदार मक़तूल जे वारसनि ॾांहुं ठाह लाइ ॿीहर पैगाम माने छॾियो। ज़रियनि मूजिबि आतिफ़ ज़मान एंकर पर्सन जे वारसनि खे पैगाम ॾिनो आहे त हू पंहिंजी ज़मीन विकिरो करे मक़तूल जे घर भातियुनि खे दियत जी रक़म अदा करण लाइ तयारु आहे। मुरीदाबाद जी ज़ाल सूदो ॿियनि घर भातियुनि जवाबदार सां ठाह खां खुतो जवाबु ॾेई छॾियो। ज़ारा अब्बास चयो आहे त हू पंहिंजे मुड़ुस जो केस आख़िर ताईं विढ़ंदी। भले ॾिघो अरसो केस हले। खेसि अदालत मां इंसाफ़ जी उमेदु आहे। कातिलनि सां कॾहिं बि ठाह न कयो वेंदो।
सिंध हाई कोर्ट सखर बेंच कैंसर में मुब्तला मुलाजिम के रिटायरमेंट न ॾियण वारे केस में मेयर सखर म्यूनिसिपल कमिश्नर ऐं अकाउंट ऑफिसर जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालती हुकुम बावजूद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर जा अमलदार पेश न थिया, जंहिं ते अदालत कावड़ जो इज़हार कयो। म्यूनिसिपल मुलाजिम यूनिस मसीह गले में कैंसर सबब 1 जनवरी ते इदारे खे रिटायरमेंट जी दरख़्वास्त ॾिनी हुई, जेका मंज़ूर न थियण ते हुन अदालत सां राब्तो कयो हो। घोटकी जी अदालत धाड़ेलन जे चंबे मां बाज़ियाबती घर पहुतल ॻोठाणनि खे नाहक बांदी बणाइण ते GSP बावड़ो SHO समेत 5 एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॻोठाणे ख़ैर मोहम्मद शर खे गुज़िरियल अदालती हुकुम खां पोइ बावड़ो थाणे ते छापो हणी आज़ादु करायो वियो हो। रहीमयार ख़ान वेझो नीलगढ़ वारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठि नौजवान जो मथो मुछूं ऐं भिरूं कोड़े मुंहुं कारो करे तस्लीम। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पुलिस वाक़े जो केस 6 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल करे वरितो। कबर भरिसां ॻोठ गिनू चांडियो मां 25 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल नौजवान ज़मीर चांडियो जो तशद्दुद ऐं गोलियूं लॻल लाश हथ। वारसनि जो चवणु आहे त पुलिस ज़मीर चांडियो खे क़त्ल करण खां पोइ संदसि लाश सिविल अस्पताल ॿाहिरां उछले वई। माही मकुल पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। पुलिस जो चवणु आहे त ज़मीर चांडियो अहलकार खां राइफल फुरे आपघात कयो। मचारी पुलिस वारा 10 ॾींहं अॻु गुम थियल नीगर शंकर मेंघवाड़ खे पलीजाणी भरिसां हथ करण जी दावा। नीगर शंकर जे वारसनि पारां गुज़िरियल ॾींहुं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाहन ऐं शाख़नि खे लॻातार घारनि आपाशी खाते जी पतवाइकी करे छॾी। टंगवाणी भरिसां मूसा अलाहाबाद शाह के 2 मुख़्तलिफ़ वननि तां घारा पइजी विया। 25 ऐं 50 फुट घारा पवण जे नतीजे में भरपासे में पोखियल फ़सुलु पाणी हेठि अची वियो। आपाशी अमले जे रवायती सुस्ती बाद ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿुधण में रुधल। पाणी आबादी वारनि इलाइक़नि ॾांहुं वधण जो ख़दशो। ठुल भरिसां नसीर शाह खे लॻल घारो वधी 60 फुट थी वियो। पानी फसल ऐं मच्छी जे फार्म खे मोड़ण बाद घरनि ॾांहुं वधण लॻो। इतला बावजूदि आपाशी अमलदार न पहुता। ॻोठाणनि जूं घर ऐं फसल बचाइण लाइ दाहूं। अहिड़ी खेरो भरिसां ताजा शाह खे मीराली ड्रिप वटां 30 फुट घारो पइजी वियो। भरपासे में पोखियल फ़सुलु पाणी हेठि। आपाशी अमलदार ऑफिसिस ताईं महदूद। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारा ॿधण में रुधल। दौड़ भरिसां मेहरान हाईवे ते रिक्शा ऐं कार विच में चकर, हिकु ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। चरवार भरिसां ॻोठ मुराद गबोल में घिटी में रांदि कंदे 6 वरनि जी ज़मीरा गबोल ट्रैक्टर हेठां अची फौत। ॾखण भरिसां ॻोठ शाहाली लोलाई ते पुलिस जी चढ़ाई, घरनि जी झड़ती ऐं भॼ खां पोइ एहलकार वापसि रवाना। मुतासिर ॻोठाणनि पारां नबी शाह पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। बिना जवाज़ चढ़ाई ते पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। हुमायूं शरीफ़ भरिसां ॻोठ मंधूवा ते पुलिस चढ़ाई करे 11 ढूर काहे वई। पुलिस चांडिया ऐं गोरशानी बिरादरी जे 2 धुरनि विच में झेड़े खां पोइ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई। ऐं खीरथर जी जाबलू पटी ते तेज़ बरसातुनि खां पोइ नई गाज 12 फुट वही आई। काचे वासनि में सराही। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस सां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।